मटियारी में मांझंद तालुके जे ॻोठ अल्हाया खोसो जे रहवासी नौजवान नारी मस्मात आसमा खोसो पंहिंजे मुड़ुसु शहरयार खोसो सां गॾु प्रेस क्लब हालात एहतिजाज कने जो त शहरयार खोसो मुंहिंजे मामे जो पुटु आहे ऐं असां हिक ॿिए सां नंढे हूंदे खां वठी प्यार कंदा हुआसीं। हुन ॿुधायो त असां पंहिंजी माउ पीउ जी रज़ा ख़ुशीअ सां शरीयत मोहम्मदी मूजिबि शादी कई आहे, जंहिं ते मुंहिंजो चाचो ग़ुलाम शबीर खोसो ऐं संदसि पुटु नदीम खोसो असांजे मथां मच्छरजी पिया आहिनि। हुन वधीक ॿुधायो त मुंहिंजे चाचे ग़ुलाम शबीर खोसो पंहिंजे पुटु नदीम खोसो जे लाइ मुंहिंजो रिश्तो घुरियो हो, जंहिंमें मुंहिंजी रज़ामंदी शामिल न हुजण जे करे मुंहिंजनि माइटनि ॾियण खां इनकार कयो ऐं मुंहिंजी शादी शहरयार खोसो सां कराई वई। हुन चयो त मुंहिंजी शादी शहरयार खोसो सां थियण बाद मुंहिंजो चाचो ऐं हुनजो पुटु असांजी जान जा वेरी थी विया आहिनि। मुंहिंजे मुड़ुसु ऐं हुनजे माइटनि खे कूड़नि केसनि में फासाइण ऐं जान खां मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। इन्हनि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त खेनि चाचे जे ज़ुल्मनि खां बचायो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।